जुल्म चे इंतहा जुल्म चे इंतहा अदा उठी जमीन ते न वञो ते छा भला जे अची काथे पुॻो आहे ज़मीन ते न वेंदे छा भला उन्हें भागा उते सिज काथे अची बीठो आहे चाचा चाहे तो तैयार थे ना लोगों बड़ा बड़ा लिखी बच्चा में देर आजा अबा ॿ मिंट चांहि तयार थी थिए कमदार दे खबर है अदा वडो जमीन दींदो या न दींदो रईस नंढा रईस वडे जे दिमाग में पुसो भरियल है कमदार अदा वडे दे वनीस ऐं मुंहिंजो न्यापो तू देस मूंखे जमीन दे तो या न जी रईस वञास तो बाक़ी मञण मुश्किल अस्सलाम वालेकुम वालेकुम दावदा खेर ताए मुंह बुधो तू पंहिंजी जमीन गरीबन जे नाले तो करें हाँ दा दरिया खान गाल सच है अदा वदा अगर तव्हां चङो कम करण चाहियो था त भले कयो पर गरीबन खे असांजी बराबरी में आणण जी कोशिश न कयो दरिया खान हिन गरीबन असांजे लाइ कुर्बानियूं ॾिना आहिनि मां गरीबन ते एहसान नथो कयां उन्हनि जो हक़ आहे अकबर खान अगर तू जमीन या गरीबन जे नाले कंदे तो तू सां को भी भट बिरादर ना है अज खां बाद तव्हां सां मुंहिंजी दुश्मनी शुरू आहे ऐसा वडा बुलबुली निकती थई कमदार है बुलबुली न हे त आसमान जी परी आहे अज जी रात मुंहिंजी जन्नत जी रात थी वञे त भलो आहे जेकॾहिं ही परी मुंहिंजी थिए त बदेरा ज़बान संभाले ॻाल्हाए मां बहादुर वारनि जी भेण आहियां बहादुर वारा छा आहिनि जेकॾहिं मुंहिंजी दिलि तोते आहे त बहादुर वारनि खे पूरो करे बि मां तोखे हासिल कंदमि वॾेरा ज़बान संभाले ॻाल्हाए वॾेरा औरत जी इहा मजाल जो तोखे चंबो आहियो त असां तुंहिंजी इज़त जो प्लान वठी रहंदासीं नंढे रशा जे भाषा जो हा कमदार बे ख़बर अदाव जे छा चयो आहे नंढा रस
वॾे रईस ज़मीन का ॾियण का इनकार करे छॾियो आहे। कमदार मूंखे लॻे थो इहो कमु एॾी आसानी सां त न थींदो, वरी बि चंगेज़ खान खे घुराइणो पवंदो। रईस वॾे रईस ज़मीन ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। पोइ चंगेज़ खान खे घुराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? रुस्तम जेको नंढो रईस कमु कंदो पंहिंजे जमात छिकंदो। रुस्तम तूं सिर्फ़ वेही ॾिस, मां अॾा वॾे खां ज़मीन कीअं थो छॾायां। हाँ चङो चङो वे खाधे मटका ख़बर खेर सां आयो आहीं। अकबर खान तव्हांजे लाइ बाहि बारे छॾी आहे, इन करे असां तोड़ी आया। हा साईं, उहे कमदार कल्ह मूंखे बि कुटियो आहे, मूंखे धक हयां अथई। कल्ह अकबर खान जे कमदार मूंखे चयो हाणे थो वञे ॻोठ ॾे। मटका तूं घबराए न, तूं मूंॾे हलियो अच ऐं अकबर खान जे कमदार खे मां पाण ॾिसंदमि। हा खर्ची त वेठे साईं, कुझु असांखे ख़र्ची जो ॾो कर असीं वञूं। अस्सलाम वालेकुम। रईस ख़ैर त आहे न जे असांखे यादि कयो आहे? हा चंगेज़ ख़ैर आहे। अॾा वॾे अकबर खान जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, जो पंहिंजी ज़मीन ग़रीबनि जे नाले थो करे। अकबर खान खे सबक सेखारणो आहे। मिठल ऐं मूसा खे अगवा करे अॾा वॾे खां तूं पैसा घुर। रईस वॾा तूं घबरा न, तुंहिंजो असां ते वॾियूं महिरबानियूं आहिनि, तुंहिंजो कमु थी वेंदो। अंधा मास्टर छा पियो बोले? रेड़े ॿुधे नथो, छा थो करेंदो? ॾिसी नथो पेट्रोल थो कढां। चंगेज़ खान खे रईस वॾे एॾो भॼायो आहे जो नज़र ई नथो अचे। हा मिठल खान, चंगेज़ खान पाण खे तुरुम खान सम्झे थो। जमी तो मिठल ऐं मूसा तव्हां ॿिन्ही जो मौत आहे। न बलू न, हे तो भई चूज़ा है न, चूज़ा। अम्मा नाज़िया शाम मानी करे वठ, दादा जोड़े जे घर हलणो आहे। बहादुर जी शादी जी ॻाल्हि करण हलंदासीं। हाँ ताजा चाय मानी मां जानी खाई दे चाचा दा बहादुर पे आलूंदो ना न बाबा असां वञी थी ईंदासीं। सुबुह सुबुह सां काॾे तयारी कई अथव बाबा? अदा सां वञूं था जुड़े जे घर बहादुर जी शादी जी तारीख़ वठण। चाचा सुल्तान असां सां अॻ में बि जुड़ो पियो करे, वरी तव्हां शादी जी ॻाल्हि करण था वञो। अदा जुड़ियो असां सां सही आहे, बाक़ी सुल्तान जी ॻाल्हि आहे, आस्ते आस्ते अलाह कंदो सेटिंग थी वेंदी हिनजी बि। बाबा मानी टुक जल्दी करे वठ। मिठल कर पंहिंजे वॾेरे ॾे फोन। मिठल वॾियूं बबकियूं तोड़े तोरो वॾेरो करेसि फोन। चंगेज़ खान फोन करे वॾेरे खे कोन चवंदमि बचाइण जो।
ना ना चंगे काम में रस फोन क्या दो भलो देस तो मोबाइल करे पंज वडेरे दे फोन रेस वॾा बचायो असांखे चङे खां असांखे अॻवा कयो आहे कमदार रेस खे ॿुधा असांखे चङे खां अॻवा कयो आहे होता रहे जुल्म छा थियो कमदार छा थियो रईस वॾा बाबा मिठल ऐं मूसा खे धाड़ेल चंगेज़ खान सां अगवा करे पैसा पियो घुरे। कमदार चंगेज़ खान जो असां सां कहिड़ी दुश्मनी आहे? बाबा ही सभु नंढे रईस जा कम आहिनि, साम्हूं तव्हां सां त नथो ॻाल्हाए सघे। मिठल ऐं मूसा खे अगवा कराए तव्हांखे झुकाइण चाहे थो। कमदार दरिया खान जा कम आहिनि त दरिया खान खे बि माफ़ न कबो।